वक़्तु मांझंदि लॻ ख़ासाई में मौजूदु आहियूं हिते। पाण सां गॾु स्कूल जी प्रिंसिपल बेनज़ीर राजड़ मौजूदु आहे। पाण सां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन जो छा चवणु आहे। हाणे मुंहिंजो जेको आहे मुतालबो इहो आहे सरदार शाह साहिब जिन खां, तालीम जा मिनिस्टर आहिनि असांजा, ऐं असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि असांजा जामशोरो जा, सिकंदर शोरो साहिबु MP आहिनि, ऐं मलिक असद सिकंदर साहिब जिन खे बि मां चवंदमि त तव्हां ऐं काइंडली जेको आहे मूंखे सपोर्ट कयो। मां हिते ख़ासाई में एजुकेशन जे सिलसिलो जेको आहे हलाइण जे लाइ हिते मां आई आहियां। हीअ हिकिड़ो नोबल काज़ आहे ऐं हीअ जेको आहे इन सां क़ौमूं ठहंदियूं आहिनि, क़ौमुनि जी जेको आहे तक़दीर जुड़ंदी आहे। ऐं हे जेको ॿार हिते चोर धाड़ियल थियण जे बजाए ऐं ऑफिसर थियनि, ब्यूरोक्रेट्स थियनि ख़ासाई शोरो ख़ासाई जे इलाइक़े मां, त इहा मतिलबु हिकिड़ी वॾी चेंज हूंदी। हिन महिल मूंखे मतिलबु इहो चवंदे ॾाढी मतिलबु फ़ख़्रु पियो थिए त मुंहिंजा जेके नियाणियूं आहिनि जेके उहे 6-7 क्लास पढ़ण जे लाइ जेके उहे चाहिनि पियूं, पर एलिमेंट्री स्कूल ठाहिण जे लाइ असां जेॾी महिल कोशिशि कई ऐं असां प्लॉट वरितो, कंस्ट्रक्शन करणु चाहिए त असांखे तव्हांजे ताज मोहम्मद शोरो जेको वॾेरो आहे उन असांखे प्रॉब्लम क्रिएट कया ऐं असांखे हिते कंस्ट्रक्शन नथो कराइण ॾिए। ख़रीद कयल ज़रख़रीद प्लाटनि जे मथां असांखे मौतमार धमकियूं थो ॾिए ऐं नथो मतिलबु कोशिशि पियो करे त हुते कब्ज़ो करियां। त इन सिलसिले मां असांखे जेको आहे न उहो थोरो आज़ादु करायो वञे त जीअं असां हिते एलिमेंट्री सेक्शन ठाहिरायूं। प्राइमरी स्कूल असांजो आहे, हुनजी बि आहे मसइला त एतिरो न आहे, पर हाणे एलिमेंट्री जो मेन आहे त जीअं नियाणी जी आला तालीम खे उहो जारी रखी सघिजे। एजुकेशन जो हेॾो वॾो मामिलो हले पियो हेतिरे टाइम खां, जी छा जी पुलिस जो कहिड़ो किरदारु रहियो आहे तव्हांजो? सर हाणे जेका पुलिस खे त मां कंप्लेन कई आहे, पर असांजो को बि मन रिस्पॉन्स कोन आयो। मां 2025 खां वठी SSP साहिब खे कंप्लेन करणु, उन खां अलावा मां जेको आहे SHO साहिब खे कंप्लेन कयूं, स्कूल मां जेको चोरी थी उन खां पोइ जेको हमिलो कयो हर शइ असांखे जेको आहे SHO साहिबु मूंखे इहो जवाबु ॾिनो त ताज मोहम्मद शोरो मुंहिंजो भाउ आहे। डायरेक्ट मूंखे चई मुंहिंजो भाउ आहे, मां तोखे सामान वराए ॾींदुमि। मां हुनखे चवांसि तो तव्हां NC न कटरायो, तव्हां वञो। मूंखे रिपीट वापसि था करे छॾनि, मुंहिंजी NC बि नथा वठनि। जी सर, इहो मसइलो हले पियो, तव्हां सभिनी खे ख़बर बि आहे वॾेरो ताज मोहम्मद, इन जे करे अटेंडेंस बि घटि थी आहे। हाणे ॿियो वरी सोलर सिस्टम हुयो उहो बि पटिया आहिनि, गर्मी बि आहे, इन करे ॿार घटि आहिनि। मुतालबो इहो मसइलो हल थिए जल्द में जल्द जीअं ॿारनि जी फ्यूचर अॻिते वधे। हेॾे हिते सरफराज़ी रेंज तक़रीबन असां 4-5 किलोमीटर परे खां ईंदा आहियूं। 10 महीना पहिरियों असां आयासीं हिते, थोरो छुटियूं हुआ, उन छुट्टी में असां आयासीं त पोइ हिते आयासीं त सोलर वग़ैरह पंखा वग़ैरह न हुया ऐं तारूं सभु टुटियल हुयूं, दरी बि टुटियल हुयो। उन खां पहिरें मथां सिमट वग़ैरह हिकु पई हुते, उहा बि चोरी करे विया। उन ते मैडम घर थोरी घणी इशू खई, लेकिन चई हाणे मतिलबु हिते पंहिंजे विलेजर आहिनि सभु, कंहिंखे चऊं। वरी जंहिं वॾो मसइलो थी वियो न, उन खां पोइ दरी बि टुटी पिया। उन जे असर जे करे जेके टीचर्स हिते हुया न फीमेल्स, उहे हली विया। उन जो तव्हांजो मसइलो आहे। पोइ वरी मैडम इहो इशू खयो त मुंहिंजो प्लाट जो बि मसइलो आहे। इन मसइले जे करे जेके एलिमेंट्री जा शागिर्द आहिनि, जेके नियाणियूं आहिनि असांजूं, उहे कोन थियूं अचनि। इन जे करे एनवायरनमेंट सफ़ा घटि थी वियो आहे असांजो। मुंहिंजो नालो बासित आहे ऐं हिते टीचर आहियां। हिन स्कूल में इशू इहो आहे त ताज मोहम्मद शोरो जे तरफ़ां थोरो प्रेशर वाइज़ थियो पियो वञे ॿारनि ते, ऐं थोरो उन जे करे माहौल थोरो असांजो डिस्टर्ब थी वियो आहे। उन जे करे ॿार थोरो एजुकेशन जे हिसाब सां हेॾां थोरो घणो लाड़ नथा करे सघनि, घणी तवजो नथा करे सघनि। उन्हनि जा माइट बि मुतफ़िक़ नथा थी सघनि, छो जो हू पाण ई चवंदा अथव हिते कई मसइला मसाइल पिया हलनि त असांजे ॿारनि ते सुभाणे को न को अहिड़ो कुझु थी पए या छा। इन्हनि मसइलनि जे करे हिते जेका आहे सो अटेंडेंस घटि थी वई आहे। कैमरामैन दिलबर मीर सां गॾु बासित मल्हार, सिंध वॉइस न्यूज़, जामशोरो।